मुतहदा अरब अमारात जी रियासत दुबई जे हिकु मक़ामी होटल में किताब प्रीतणो जी रुनुमाई जी तकरीब थी, जंहिंमें हिंद तोड़े सिंध जे सिंधी कम्युनिटी वॾी तादाद में शिरकत। तकरीब जो मक़सदु इल्मु, अदब, तालीम ऐं सकाफ़त खे हथी वठणु हुयो। हिन तकरीब में काफ़ी अदीबनि लेखकनि शिरकत कई। किताब जे लेखक इब्राहिम सुमरो चयो त किताब जो मतिलबु प्रीतणो यानी प्यार, प्रीत, मोहब्बत आहे। ये किताब प्रीतणो जो मक़सदु आहे मोहब्बत प्यार इश्क। ऐं इन किताब में जेके ग़ज़लूं लिखियल आहिनि या वायूं लिखियल आहिनि मुख़्तलिफ़ सनफ़नि में लिखिया हुयो आहे, जो जंहिंमें अल्लाह जी तारीफ़, अल्लाह जे हबीब जी तारीफ़। हिन किताब जो छपराइण जो मक़सदु हरगिज़ इहो न आहे त मां को ज़रिया रोज़गार आहे या मां को मशहूरु थियां। बसि हिकिड़ो पैगाम आहे, हिकु अवाम ताईं पहुचाइणो आहे। उमेदु आहे त मां इन में घणे भाङे कामयाबु थी वेंदुसि। किताब जो जेको नालो ई मूंखे वणियो, जो मां अंदरि त अञा कोन पढ़ियो, पर जेको नालो प्रीतणो, जंहिं हिसाब सां मां सम्झो आहियां त प्रीतणो माना प्रीतपणो माना दोस्ती, यारी, मोहब्बत, सिक, प्रेम। ऐं जेकर प्रेम ऐं सिक मोहब्बत हुजे, जेकर एॾो लेखक जो मां शुक्रगुज़ार आहियां। असांजे अदबी खेत्र में हिकु नओं इज़ाफ़ो थियो आहे। मोहम्मद इब्राहिम बादल सुमरे जी सूरत में उनजो शहरी मजमूओ प्रीतणो छपियो ऐं उहो छपिजी वरी उनजी दुबई जहिड़े शहर में उनजी मुहूरती तक़रीब रखी वई, जिते सिंध जी दुबई जी मुख़्तलिफ़ रियासतुनि खां दोस्त आया, गॾु थिया। किताब जी मुहूरती तक़रीब कई वई ऐं उनजे मौज़ूअ ते, उनजे किताब जे हुस्न ते, फ़न ते ॻाल्हायो वियो। इन सां गॾोगॾु किताब में मौजूदु शाइरीअ खे पढ़ियो बि वियो ऐं मुख़्तलिफ़ मुक़ररनि उनखे इन सुठे अंदाज़ में किताब ते ॻाल्हायो, उनजे मुख़्तलिफ़ फ़नी ख़ूबियुनि ते ॻाल्हायो। अॼु जो जेको इवेंट हुयो मूंखे ॾाढो सुठो लॻो। अदब ऐं इन जे बारे में जेके अॼुकल्ह जे दौर में जेको आहे बुक्स ऐं अदब जे बारे में लिखणु जेके आहिनि माण्हू विसरी विया आहिनि ऐं सोशल मीडिया जो दौर अची वियो आहे, हर कोई मोबाइल यूज़ करे थो। पहिरीं असांजा जेके वॾा हुआ उहे अदब ते लिखंदा हुआ ऐं बुक पढ़ंदा हुआ। लाइब्रेरियुनि जो हिकिड़ो उरूज हूंदो, हिकिड़ो दौर हूंदो आहे। लाइब्रेरियूं बि ईअं लॻे थो जीअं वीरान थी वियूं आहिनि। माण्हू जेके आहिनि उहे विसरी विया आहिनि। त बुक खे असां खोले ॾिसूं बि, पढ़ूं छा। ऐं अॼु ॾाढो सुठो लॻो मूंखे त पहिरीं जो जेके ॻाल्हियूं आहिनि उहे असांजी न्यू जनरेशन ताईं पहुचंदियूं त अदब छा आहे ऐं उन में शाह साहिब जूं जेके बेत जे बारे में आहे या सिंधी जेके बि ॻाल्हियूं आहिनि, ॾाढो मूंखे सुठो लॻो। ऐं अहिड़ा इवेंट हुजणु घुरिजनि। हिन क़िस्म जा प्रोग्राम ऐं किताब सां शौक़ु रखंदड़ माण्हू अञा बि मौजूदु आहिनि। अॻिते अची हिननि जो हौसला अफ़ज़ाई कजे त जीअं सिलसिलो जारी रहे ऐं इंसान किताब जी दोस्ती क़ाइमु रहे। इसाक़ सुमरो, आवाज़ TV, दुबई।